मटियारी में शहरी तालुके अस्पताल के डाक्टरन खिलाफ एहतजाज किया है। पाकेलपोटा पाड़े वासी पोरत इसरार अहमद लाड़ाई मटियारी मीडिया हाउस पहुंची दाहींदे चयो त मूंखे दम अल्सर ऐं मथे जे सूर जी तकलीफ़ आहे। गुज़रियल ॾींहुं तबियत ख़राब थियण सबब सरकारी अस्पताल वयसि, जिते ड्यूटी डॉक्टर बिना तपासण जे दवाऊं लिखी ॾिनियूं, जेके खानगी स्टोर तां वरतियूं। हुन चयो त तबियत में सुधारो न अचण सबब ॿीहर अस्पताल पहुतसि, जिते मौजूद साॻे डॉक्टर तपासण बदिरां ठठोलियूं करे अस्पताल मां निकिरण लाइ चयो। खेसि पंहिंजी तकलीफ़ बाबति आगाह कयो ऐं नेबुलाइज़र लॻाइण जो चयो। हुन जो त डॉक्टर नेबुलाइज़र लॻाइण खां इनकार कंदे डिस्पेंसर खे ॿाहिरि कढण जो हुकुम ॾिनो, जंहिं ते डिस्पेंसर मूंखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। पोरियत इसरार लाड़ाई चयो त तकलीफ़ सबब अस्पताल वियसि, पर दवा ॾियण बदिरां धिका ॾेई अस्पताल मां कढियो वियो। अहिड़ी शिकायत लिखत में अस्पताल जे MS ऐं DHO खे पिणु ॾिनी आहे ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त डॉक्टर ऐं डिस्पेंसर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए पासे मटियारी तालुका अस्पताल जे MS डॉक्टर ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण खां लाचारी ॾेखारींदे चयो त इन हवाले सां मूंखे लिखत में दरख़्वास्त मिली आहे, पर इहो एॾो को मसइलो नाहे।